चाचा रमजान इन मामले जी कुछ तो खबर पई आहे या न? हो भला इन चाचे जे हिसाब किताब में तो खबर पइजी वने। सब का वडो असांजे लाइ पुलिस दाड़ियल थी वई आहे। असांखे ज़ोरी मुचड़ा बि हणे थी, बेइज़तो करे थी, अची ॾाड़ी में पैसा बि फुरियो था वञनि, खीसे में चरस हणे छॾींदा, हीउ तो किथां आंदो आहे, हीउ झले क़ाबू करे बीह रहियल आहे। हाणे साईं हू 6 ॼणा पुलिस वारो ऐं हिकिड़ो ॼणो ज़ुल्म करे छॾियो असां सां। ख़ुदा करे को तव्हांखे घर करे खानो ख़राब, असां ग़रीबनि सां छो ज़ुल्म कयो अथसि। चाचा सुलेमान हमरा सफ़ा पुलिस जो सताइल तो लगे, पर ही हिकिड़ो न पंहिंजे शहर टंडे मिठा खान में भी पुलिस बेगुनाह गरीबन के तंग करे पई। कायम शाह जो भाइटो आहे या भाणे जो आहे, वो हिते जो शहर जो इंचार्ज आहे। वो आयो पान ला मोन के पान ना कोन मुनीता उनके फोन कयो, मूंखे ॿधी वियो कायम शाह, ॿधी वियो मूंखे। थाणे में वञी विहारियूं, मूंखे दवा ववा ॾिनो, चंबा बि मूंखे हणी। चाचा रमज़ान हाण तो समझी वियो हूंदूं, पाण वारे पासे पुलिस के तो शइ फ्री में दे, पर हुनजे भाइटे ने भाणजन के भी फ्री में शइ दे, न त खजी वेंदो थाने ते। चाचा सुलेमान हाणे हीअं कर, पुलिस ला कंहिं साहब वटां दरखास्त लिखरा। हाँ, ये बात तुमने सही कही है। जब ही तो चलकर तुम्हारे पास आए हैं। अपने वाले साहब से ऐसी दरखास्त लिखा के दो, ऐसी दरखास्त लिखा के दो कि पुलिस का साहब पढ़े तो उसके हाथ पांव ठंडे हो जाए। चाचा सुलेमान हेड़ो जे जुल्म पुलिस अवाम का कंदी त वो पिटू न त दुआऊं लगंदियूं। ज़ुल्म करे छॾियो असां सां। ख़ुदा करे को तव्हांखे घर करे खानो ख़राब, असां ग़रीबनि सां छो ज़ुल्म कयो अथसि। साहब को मारने का इरादा है क्या? वर्दी पायो अहिड़ा शेर वारी कमु कयो पिया गिदड़ वारा, अहिड़ो कमु न कयो। 150 जी कहिड़ी औकात आहे? 100 जो नोट ॾेखारा, पोइ कागज़ बाग़ज़ छुटा। ज़ुल्म लॻो पियो आहे, को असांजो हक़ कयो हुकुमरान। हीर गो टंडे मिठा खाना चोटियानी जो मसलो ना है, पूरी सिंध में इन किस्म जो शिकायतूं ईंदियूं रहनि थियूं। उम्मीद त IG सिंध इन मामले जो नोटिस वठी जांच ज़रूर कंदो। राह बेगुनाह जो दुकाननि तां असांखे खणे थो, राह बेगुनाह जो जेको बि ॾिसे थो, जेको हिनखे नथो ॾिए हुनखे कंहिं न कंहिं शइ में हाणे हुनखे खणे थो। छा राह बेगुनाह हिते तंग टंड में ठाहिनि, ऐं हुन खां पोइ रिश्वत घुरे थो, असां खां रिश्वत घुरे थो, ॿियनि खां रिश्वत घुरे थो। ॾोह कहिड़ो कयो आहे हिते? ग़रीब माण्हुनि जो को धणी साईं न आहे, हीउ राह बेगुनाह तंग करे पियो, तदलील करे पियो सभिनी खे।